सखर में मीडिया से लाॻापियल इदारे जे NMI तरफ़ां सहाफ़ियुनि जो तरबियती वर्कशॉप करायो वियो। वर्कशॉप में मुख़्तलिफ़ इदारनि सां लाॻापियल सहाफ़ियुनि खे जदीद सहाफ़त ऐं वेब कंटेंट समेत जिनसी हिरासमेंट बाबति स्टोरीज़ ऐं रिपोर्टिंग जा ख़ासि तौर तरीक़ा सेखारिया विया। ट्रेनिंग दौरान नाजिया आशिर ऐं ॿियनि सिख्या ॾींदे चयो त सहाफ़ी हिन मुआशिरे जो अहमियत वारो शोबो आहे जेकी कंहिं बि क़िस्म जे वाक़िअनि ऐं ज़्यादती तोड़े मसइलनि खे उजागर करे मीडिया ताईं पहुचाइनि था त जीअं उन्हनि खे बहितर तरीक़े सां हल कराए सघिजे ऐं मज़लूम माण्हुनि खे इंसाफ़ पिणु ॾियारे सघिजे। नाजिया आशिर जो चवणो त हिन वक़्तु वेब चैनल्स जो रुझान तेज़ीअ सां वधी रहियो आहे। इन करे सहाफ़ियुनि खे वेब जे तौर तरीक़नि तरफ़ तमामु घणो ध्यानु ॾियणो पवंदो ऐं पंहिंजूं ख़बरूं तोड़े रिपोर्टूं ऐं स्टोरीज़ वेब ज़रिए आम माण्हुनि समेत आला ऐवाननि ताईं पहुचाइणु घुरिजनि। वर्कशॉप जी पुॼाणी ते PFU जे मरकज़ी अॻुवान लाला असद पठान ऐं नाजिया आशिर सिख्या हासिल कंदड़ सहाफ़ियुनि में सर्टिफिकेट पिणु विरहाया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।